जनम ॾिहाड़ो ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे ऐं वरी ओचितो जॾहिं को सरप्राइज़ ॾींदो आहे ऐं पाण खे यादि कोन हूंदो आहे। अदी अरबाब असांजी वॾी अमड़ जी जॻह ते ऐं उन्हनि ॾिनो सरप्राइज़ जनम ॾिहाड़े जो। ॾाढी ख़ुशी थी। ओचितो ऐं ॿिन्ही ॼणनि गॾिजी केक कटियोसीं ऐं अदी मूंखे जेको आहे सो सम्झाए रही आहे त तूं हाणे वॾड़ी थी वई आहीं। ऐं ॾाढो सुठो लॻो ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं प्यार ऐं मुहबत सां ओचितो को माण्हू ख़ुशियूं खोड़ अॻियां अची रखंदो आहे जितां असांखे ध्यानु बि कोन हूंदो आहे। पंहिंजे कमनि कारनि में सॼे ॾींहं जी किर्त में असांखां विसरी वेंदियूं आहिनि घणी अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके असांखे विसारण नथो थियनि। पर जिते घणियूं ख़ुशियूं आहिनि उते घणा दुख बि आहिनि। पर सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेके ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे असां मथे रखूं प्रोमिनेंट रखूं ऐं जेके ॻणतियूं आहिनि उन्हनि खे असां पुठिते छॾींदा अचूं। तॾहिं अॻिते हली सघंदासीं जॾहिं असां पंहिंजे ॻणतियुनि खे पुठिते छॾींदा ईंदासीं ऐं अहिड़ी रीति असांखे पंहिंजी मंज़िल बि मिलंदी। इन करे ॾाढो ज़रूरी आहे त नंढियुनि ख़ुशियुनि खे असां जियूं ऐं वरी उहे ख़ुशियूं असांखे पंहिंजा प्यारा था ॾियनि कहिड़े बि रूप में, नंढड़े हिकिड़े सुहिणे केक जे रूप में, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। वॾड़नि जो छपर ऐं छांव सभिनी जे मथां रहे छो त उहे दुआउनि जा दर हूंदा आहिनि। माउनि जे रूप में, बाबा जे रूप में, वॾियुनि भेणुनि जे रूप में, वॾनि भाइरनि जे रूप में, चाचनि मामनि पुफियुनि मासियुनि जे रूप में, सभु असां लाइ दुआउनि जा दर हूंदा आहिनि। पंहिंजे अमल सां, पंहिंजे किरदार सां कोशिशि इहा ई करणु घुरिजे त असां दुआउनि जे दरनि ते बीठल रहूं, ॿई हथड़ा कयूं त कोसो वार न लॻंदो